दोस्तों सलाम वालेकुम। अॼु सुबुह जो मूं कुझु ख़्यालात लिखिया आहिनि जिन खे नसरी नज़म बि चई सघिजे थो, पर ही कुझु छिड़विछिड़ ख़्यालात आहिनि जेके पेश करियां थो। कुझु ॾींहंनि खां मां पंहिंजो पाण खे ॻोल्हियां थो, पंहिंजी तख़लीक़ुनि खे ॻोल्हियां थो। लॻे थो त ज़िंदगीअ जी हर बूंद खे चखी चुको आहियां। हाणे ज़िंदगीअ जो को मक़सदु नज़र नथो अचे। हिकिड़ो तुंहिंजे चपनि जे सवाद जी ख़ुशबू आख़िरी सहारो हो, हाणे उहो बि यादि नथो अचे। ज़हन जे वादियुनि में जिन मोहबतुनि जे सहारे निंड कंदो होसि, खेनि अखियुनि जे खुमार में शऊरी तौर ते रखी अखियूं बंदि करे सुम्हंदो होसि ऐं निंड अची वेंदी हुई। हाणे उहे बि पोलारनि में गुम थी विया आहिनि ऐं सभु मोहबतूं पोलारनि में गुम थी वियूं आहिनि। कुझु बि नज़र नथो अचे। ऊंदहि बि नज़र ईंदी आहे, पर हाणे ऊंदहि बि नज़र नथी अचे। मां पंहिंजी तख़लीक़ुनि खे ॻोल्हियां थो, सोचियां थो त फितरी तख़लीक़ूं न मरी वयूं आहिनि। हाणे मसनूई तख़लीक़ुनि खे सहारे आणे साम्हूं आणे ज़िंदा रहण मां कहिड़ो फ़ाइदो। हिकिड़ा माण्हू ज़िंदा हूंदा आहिनि, उन्हनि जे ज़िंदा रहण जो को न को सबूत संदन चुरपुर मां नज़र ईंदो आहे। मुंहिंजी चुरपुर बेमाना ऐं बेमक़सद आहे। फ़क़ति ॾेखार लाइ ज़िंदा आहियां। न अलाह खे राज़ी करे सघियुसि, न मख़लूक़ खे। न माइटनि जो हक़ अदा करे सघियुसि, न ॿारनि जी परवरिश करे सघियुसि। मां हिकु नाकाम शख़्स आहियां, फ़क़ति पंहिंजी तख़लीक़ुनि सां प्यार करण वारो। हाणे इहे तख़लीक़ूं बि मरी वयूं आहिनि। मां ईअं हलां थो ॼण कंहिं कंप्यूटर में प्रोग्रामिंग करे छॾी आहे ऐं टंगूं ॿाहूं ऐं चपनि मां निकिरंदड़ जुमिला कंहिं ॿिए जो आवाज़ आहिनि, पुतलियुनि जे तमाशे जीअं। दुनिया जी तारीख़ जेके लिखी रहिया आहिनि, उन्हनि खे आउं अकेले सिर रोके नथो सघां। मायूसी दीवारुनि मां, रोम जे जंगी तारीख़ मां, कैनाडा जे हसीन वादियुनि मां, ढंढुनि ऐं नदियुनि मां, आबशारनि मां वही रही आहे। जिदोजहद जे दौरान धरतीअ ज़ंजीरुनि जा हार बि न पाराया, जो मुस्तक़बिल में मुर्ख मूंखे शहीद करे कोठीन। मां बसि ख़ाली काग़ज़ जीअं जिदोजहद कंदो रहियुसि। सुबुह खां शाम ताईं साॻिया कार्टून ख़बरूं पढ़नि था, जेके अहिड़नि माण्हुनि खे हीरो करे पेश कनि था जेके मज़लूमनि जे क़त्ल में मुलविस आहिनि। ॿारनि खे अहिड़ा हीरा किताबनि में ॾेखारिया वञनि था जिन तारीख़ पंहिंजी मर्ज़ीअ सां लिखी आहे। मुशाहिदा ऐं साबितियूं ख़तमु करे वाक़िअनि खे पंहिंजी मर्ज़ीअ जो मोड़ ॾेई सोशल मीडिया जा हीरो हाणे मुंहिंजी निंड फिटाए वेठा आहिनि। हाणे पंहिंजी तख़लीक़ुनि खे खणी ॻोल्हे बि विझां जिन खे मां ॻोल्हे रहियो आहियां, पर उन्हनि जो असरु हिन दुनिया ते थींदो ई कोन। बेवसीअ जे इन कैफ़ियत में को साथी कोन्हे। अकेलो समुझ जे छोलियुनि तरफ़ पाण खे वेंदे ॾिसां थो, जॾहिं त मूंखे तरण बि नथो अचे।